Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. सिंध असेंबली जे ॿिनि तकनि ते नंढी चूंड, ॿिन्ही तकनि ते पीपल्स पार्टी कामयाब। PS 43 जाम नवाज़ अली ते PP उम्मीदवार जाम शबीर 48,028 वोट खणी सोभारो। PTI जे मुश्ताक जुणेचो रुगो 6,925 वोट खणी सघियो। जाम नवाज़ अली में PP कारकुननि जो जश्न। PS 88 मलीर ते बि PP उम्मीदवार कामयाब। कुल 108 पोलिंग स्टेशन ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद यूसुफ बलोच 24,251 वोट खणी कामयाब। PTI उम्मीदवार जान शेर जुणेजो 4,870 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। पार्टी टिकट ॾिनी आहे लावड़ो साहब खे टेक्नोक्रेट ते, उहा सरासर नाजाइज़ आहे। पार्टी जेके बि सीनियर आहिनि, मां युथ जे नुमाइंदे करना युथ खे टिकट ॾिना त उहा असांजे लाइ बहितर हुई। ऐं इन्हनि जे मथां नैब जा रेफरेंसिस बि आहिनि ऐं इन्हनि जा पीपल्स पार्टी सां काफ़ी नज़दीकी लगापा बि ज़ाहिर थी विया आहिनि। त उन खां पोइ बि अगरि हिनखे जेको आहे इन शइ ते कयो वञे त पार्टी जे अंदरि हिकिड़ी पार्टी सिंध जे अंदरि कारकुननि जे अंदरि हिकिड़ी वॾी मायूसी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान फैसल वावडा खां पोइ सैफुल्ला अबड़ो थे। PTI सिंध जे अॻवाननि जा एतिराज़ टुरे छॾिया। ज़रियनि मूजिबि सैफुल्ला अबड़ो खां बि सेनेट जी टिकट वापसि न वठण जो फ़ैसिलो। पार्लिमानी बोर्ड जे इजलास में ख़ैबर पख्तूनख्वा मां लियाकत तुर्कई खे टिकट ॾियण जो फ़ैसिलो। नजीउल्लाह खटक खां टिकट वापसि वरिती वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त फैसल वावडा जूं पार्टी लाइ ख़िदमतूं आहिनि, ख़ासि टिकट वापसि न वठंदासीं। PTI क़यादत खां नाराज़ सिंध जे वधीक 3 अॻवाननि इस्तीफ़ा ॾेई छॾी। PTI दादू ज़िले जे नायब सदर मज़हर जुतियाल, जनरल सेक्रेटरी नदीम ख़ानज़ादा ऐं डॉक्टर मुजीबुर रहमान कलहोड़ो इस्तीफ़ा ॾिनी। जो है ना, मैं प्रोटेक्शन में हूँ, मेरी गाड़ी है। नहीं सर, हम आपको प्राइवेट प्रोटेक्शन भी नहीं दे सकते ना सर। आप नहीं सर, वही मसला है ना सर। नुकसान आपने मैं आपको कह रहा हूँ, आप साइड पे मेरी बात एक हफ्ते पहले आपने क्यों ले ली मुझसे सिक्योरिटी वापस? सर उसके लिए मैं जिम्मेदार आप नहीं है, तो जो जिम्मेदार है मुझे पता है। आपको प्रोटेक्शन देना, आप मेरी गाड़ी में बैठे हैं सर, मैं आपको हम अपनी गाड़ी में हम अपनी गाड़ी में नहीं करो साहब को कॉल, मैं अपनी गाड़ी में सर। नहीं सर, हमारी मैं अपनी गाड़ी में मैं अपनी गाड़ी में हम अपने खून में अपनी लाशों के ऊपर अपनी गाड़ी में मुश्किल ना करें, ठीक है, मुश्किल ना करें। सर ऐसे नहीं कर रहे गाड़ी में जा मलीर में नंढी चूंड लाइ पोलिंग दौरान ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख गिरफ़्तार। बख़्तबंद गाड़ी ज़रिए CIA सेंटर मुंतक़िल कयो वियो। SSP मलीर इरफान बहादुर चयो आहे त हलीम आदिल शेख खे चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी, हंगामे, फायरिंग ऐं ॿियनि इल्ज़ामनि में गिरफ़्तार कयो वियो आहे। मथस ताज़ो सुपर हाईवे ब्लॉक करण सूदो 2 धारदार केस बि दाख़िल थिया हुआ। इलेक्शन कमीशन मलीर में नंढी चूंड दौरान ज़ाब्तनि जी भञकड़ी ते हलीम आदिल शेख खे तक मां निकाली जो हुकुम ॾिनो हो। हलीम आदिल शेख जे तक मां वञण खां इनकार ते पुलिस खेसि गिरफ़्तार कयो। PTI अॻवाननि जो CM हाउस आॾो धरणो, वॾे वज़ीर ख़िलाफ़ नारेबाज़ी, हलीम आदिल शेख खे फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त जमहूरियत जी दावेदार पीपल्स पार्टी होश खां कमु वठे। जमहूरियत में ओपोज़िशन लीडर खे ईअं गिरफ़्तार नाहे कयो वेंदो।
PTI वारा हिते बि जिते ॿाहिरि मौजूदु हुयूं ओल्ड थाणे में, हिते बि अचे गंद करे विया आहिनि ऐं ॿियूं पार्टियूं बि अचे हिते गंद पियूं कनि, बाक़ाइदा असले समेत पिया अचनि। मलीर में नंढी चूंड लाइ पोलिंग दौरान झेड़नि, फायरिंग ऐं हथियारनि जी नुमाइश जा वाक़िया। पीपल्स पार्टी ऐं PTI अॻवाननि तरफ़ां हिक ॿिए ते फायरिंग करण जा इल्ज़ाम। हुसैन जोखियो ॻोठ में हलीम आदिल शेख जे दौरे दौरान पीपल्स पार्टी ऐं PTI कारकुन विड़ी पिया। हवाई फायरिंग ऐं हथियारनि जी नुमाइश वारियूं वीडियोज़ मंज़र-ए-आम ते अची वियूं। इलेक्शन कमीशन नोटिस वठंदे चयो आहे त चूंड अमल में ख़लल विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख पीपल्स पार्टी मथां फायरिंग जो इल्ज़ाम मणींदे चयो आहे त पुलिस जी मौजूदगी में पीपल्स पार्टी जे गुंडनि फायरिंग कई। गाॾी बुलेट प्रूफ हुजण करे महफ़ूज़ रहियसि। पीपल्स पार्टी जी क़यादत मूंखे रस्ते तां हटाइण घुरे थी। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI जे हथियारबंदनि जी फायरिंग में पीपल्स पार्टी वर्कर्स ऐं सहाफ़ी ज़ख़्मी थिया। हलीम आदिल शेख ऐं संदसि हामिन ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करण लाइ थाणे ते दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। पोलिंग स्टेशन्स ते हमलनि, वोटर्स खे धमकियुनि ऐं गुंडागर्दी जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। हुसैन जोखियो गोठ में जो पोलिंग स्टेशन है, पूरा जत्थे का जत्था ये PTI का हलीम आदिल शेख की क़यादत में गया। वहाँ उन्होंने हमारे लोगों से उलझे और फिर वहाँ फायरिंग की। जो गोलियाँ चलाई गई हैं उनके खाली खौल भी बहुत बड़ी तादाद में मिले हैं। कोशिश की कि उस पोलिंग स्टेशन पर पोलिंग को मुस्तकिल बंद करवाया जाए। इलेक्शन कमीशन ने बहुत ताख़ीर से एक हुक्म जारी फरमाया कि हलीम आदिल शेख को हल्के से बाहर निकाला जाए। वो तो निकाल दिया गया, पुलिस ने शायद उनको निकाल दिया वहाँ से बाहर। दरख्वास्त दी है थाने में कि इनके खिलाफ दहशतगर्दी का है मुकदमा दर्ज किया जाए, इसलिए कि इन्होंने फायरिंग की है जिसमें कुछ लोग जख्मी भी हुए हैं। बदमाशी करने की, गुंडागर्दी करने की, दहशत फैलाने की, वोटिंग के अमल को रोकने की कोशिश करने की इजाज़त तो किसी को नहीं दी जा सकती है। ये DRO की जिम्मेदारी बनती है उनके खिलाफ कानूनी कार्रवाई वो करवाएं। अगर वो नहीं करवाते हैं और ये सिर्फ दिखावे के लिए खत जारी कर दिया गया है तो फिर ये हम समझेंगे कि ये सिर्फ एक टोपी ड्रामा था। IMF पाकिस्तान जो कर्ज़ वारो प्रोग्राम बहाल करे छॾियो। IMF मौजूद जाइज़ा ते मिशन सर्वे बाद पाकिस्तान लाइ $50 करोड़ कर्ज़ जारी करण जी सिफारिश कई आहे। मंज़ूरी IMF जो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड ॾींदो। IMF चयो आहे त पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम जा ॿिया हदफ़ हासिल करण जी कोशिश करे रहियो आहे। हुकूमत नेपरा जी ख़ुदमुख्तियारी लाइ कानून तब्दील करे रही आहे, जॾहिं त स्टेट बैंक जी ख़ुदमुख्तियारी लाइ बि कानून साज़ी करे रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु सॾाए वरितो। 7 नुकाती एजेंडा जारी। PDM जी तहरीक ऐं सेनेट चूंडुनि बाबति गौर वीचार कयो वेंदो। NA 221 थरपारकर ते नंढी चूंड दौरान ब्रेंचेस जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में वाध वारी समरी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। सिविल एविएशन रूल्स 1994 ते नज़रसानी लाइ बोर्ड जोड़ण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट कराची जे बोर्ड जी नए सिर जोड़जट ऐं फेडरल सर्विस ट्रिब्यूनल कराची कैंप लाइ ज़मीन जी अलॉटमेंट बि एजेंडा में शामिल। इलेक्शन कमीशन ख़ामोश तमाशाई नथो बणिजी सघे। जेको कुझु थी रहियो आहे उन ते इलेक्शन कमीशन खे पंहिंजो रद्द अमल ॾियणो पवंदो। 2018 खां वीडियोज़ मौजूदु आहिनि पर का बि कार्रवाई नाहे थी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद जा सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति रेफरेंस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। इलेक्शन कमीशन चयो त जाइज़ो वठंदासीं त वीडियो जी फॉरेंसिक कराइणी आहे या न। वीडियो खे ॻुझो रखण ते बि बहस कई वेंदी। चीफ जस्टिस चयो त इलेक्शन कमीशन खे सभु ख़बर आहे त छा थी रहियो आहे। इलेक्शन कमीशन चवे थो त जेको बि थींदो इलेक्शन खां पोइ ॾिसंदासीं। वोटनि जो विकिरो ऐं ख़रीदारी चूंडुनि खां अॻु थींदी आहे। जस्टिस एजाज़ अहसन चयो त मौजूदा कानून तहत ई करप्शन रोकण जो चऊं पिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जी रिपोर्ट गैर तसली बख़्श करार ॾेई छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर खे ॿियनि इख्तियारनि सां गॾु अॼु ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। उम्मीद आहे त हिकु फ़र्द जी ख़्वाहिश ते हिकु जमात खे रिलीफ ॾियण लाइ पूरी अदलिया जी साख खे दाव ते न लॻायो वेंदो। मरियम नवाज़ ट्वीट बयान में चयो आहे त आइन जी वाज़े शिक हुअण बावजूदि नज़रिया ऐं ज़रूरत खे ज़िंदा करणु मुल्क, क़ौम ऐं अदलिया लाइ वॾो अलमियो हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त मरियम नवाज़ परॾे वञण जो इशारो ॾेई छॾियो आहे। सम्झ में नथो अचे त इहा कहिड़ी सर्जरी आहे।
शरीफ खानदान में अहिड़ी कहिड़ी बीमारी अची वई आहे जंहिंजो इलाज पाकिस्तान में नथो थी सघे। शिबली फराज चयो त नवाज़ शरीफ इलाज कराइण लाइ परॾे वियो ऐं पोइ इलाज पोइ ते रहिजी वियो। खेसि ॾेह वापसि अचण लाइ सफ़री दस्तावेज़ जारी करे सघूं था। आज रात 12 बजे उनकी रिन्यूअलशिप खत्म हो रही है। जो फर्द ECL पे हो उसका पासपोर्ट जारी नहीं किया जा सकता। एक सर्टिफिकेट पाकिस्तान आने के लिए जिसे ETD कहते हैं वो जारी किया जा सकता है, लेकिन अगर उन्होंने पाकिस्तान आना हो। नवाज शरीफ को पाकिस्तान आने से नहीं रोका जा रहा। जो लोग ये कह रहे हैं कोई सरप्राइज हो जाएगा, कोई सरप्राइज नहीं होगा। इंशाअल्लाह ताला इमरान खान सेनेट इलेक्शन जीतेगा। जो एक दफा बिकता है वो 10 मरतबा बिकता है। और आसफ जरदारी वोटों की खरीदारी के में उन्होंने PhD की हुई है, लेकिन उनको मायूसी होगी। 3 मार्च तक अब सियासत तो सेनेट की होनी है। 15 दिन तक आप यही सुनेंगे कि सरप्राइज होने जा रही है और 4 मार्च से इस मुल्क में सियासी सुकून आएगा। आसिफ जरदारी वोट जी ख़रीदारी में PhD कई आहे, पर हिन भेरे खेसि नाकामी नसीब थींदी। 3 मार्च ते को बि सरप्राइज़ न मिलंदो। सेनेट चूंडनि में इमरान खान ई कामयाब थींदो। हिकु भेरो विकामजी वियल माण्हू हर विकिरो थींदो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त सेनेट चूंडनि खां पोइ मुल्क में सियासी सुकून अची वेंदो ऐं अफ़वाहुनि जी बाज़ार थधी थी वेंदी। नवाज़ शरीफ जे पासपोर्ट जो मुद्दो अॼु राति ख़त्म थी वियो। नवाज़ शरीफ ॾे वापसि अचणु घुरे थो त 72 कलाकनि अंदरि दरख़्वास्त ॾे खेसि सफ़री सर्टिफिकेट जारी कंदासीं। ECL में नालो हुजण सबबि संदसि पासपोर्ट रिन्यू न कयो वेंदो। PDM जे लॉन्ग मार्च दौरान कानून हथ में न खयो वियो त रुकावटूं पैदा न कंदासीं। PDM खे मशवरो ॾियां थो त रमज़ान शरीफ खां पोइ लॉन्ग मार्च कनि। 3 मार्च ते सेनेट चूंडनि में PTI ऐं इमरान खान खे कामयाबी मिलंदी। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि लाइ उम्मीदवारनि जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर ऐं रद्द थियण ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणियुनि लाइ ट्रिब्यूनल जोड़े वरिता। इस्लामाबाद लाइ जस्टिस अमीर फारूक ऐं सिंध लाइ जस्टिस आगा फैसल ते वधियल ट्रिब्यूनल क़ाइम। बलूचिस्तान लाइ जस्टिस मोहम्मद हाशिम खान काकड़, KP लाइ जस्टिस सैयद अरशद अली ऐं पंजाब लाइ जस्टिस शाहिद वहीद ते वधियल ट्रिब्यूनल अपीलनि ते ॿुधणी कंदो। सिंध यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर सिद्दीक़ कलहोड़ो अॻूणे VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त जे आख़िरी ॾिहाड़नि में जारी थियल 50 खां वधीक ऑर्डर रद्द करे छॾिया। नौकरियुनि जा ऑर्डर गैर क़ानूनी करार ॾेई रद्द कया विया। ज़रियनि मूजिबि फ़तेह मोहम्मद बुरफ़त 1 खां 16 ग्रेड जी नौकरियुनि जा ऑर्डर जारी कया हुआ। डोकरी वेझो ख़ौफ़नाक हादसे में 2 औरतुनि समेत 4 ॼणा अजुल जो शिकार। कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबबि मारिया ज़ाल वक़ार मंगणे जो, पारस धी मज़हर मंगणे जो 4 सालनि जो अहमद रज़ा ऐं संदसि पीउ अहमद ख़ान भागत फौत। 5 ॼणा ज़ख़्मी। फौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मी लाड़काणे जी चाणका अस्पताल मुंतक़िल। नूरियाबाद जी केमिकल फैक्ट्री अंदरि साहब उसाड़जण सबबि हिकु पोरियत फौत। 4 पोरियतनि खे बेहोशी जी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद आंदो वियो हो, जिन मां लेलो वागरी दम ॾिनो। 3 जी हालत बि नाज़ुक। ज़रियनि मूजिबि मातली वासी पोरियत फैक्ट्री अंदरि केमिकल सां भरियल ट्रॉलर ख़ाली करण दौरान बेहोश थिया। हैदराबाद जी एहतसाब अदालत थाणो बुला खान में सरकारी ज़मीननि जे खातनि में फेर फाड़ जो ॾोह साबित थियण ते 2 तपेदारनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। थाणो बुला खान जे अॻूणे तपेदार मुश्ताक कुरैशी खे 5 साल क़ैद ऐं 20 लख रुपया ॾंड जो हुकुम। तपेदार वलीदात खोसो खे बीमारी सबबि सज़ा में रिआयत। खेसि 1 साल क़ैद ऐं 20 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। नैब 228 एकड़ सरकारी ज़मीन ख़ानगी माण्हुनि जे नाले करण ते अॻूणे मुख़्तियार कार ऐं 2 तपेदारनि समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कयो हो। स्टाफ सां गॾु बीठो आहे। अधु पॉइज़निंग जो केस आयो आहे। RSC हिंगोरजा में हिन वक़्तु न नॉर्मल सैलाइन मौजूदु आहे, न NG ट्यूब मौजूदु आहे, जंहिंजे वसीले असां हुनजो स्टमक वॉश कयूं। ऐं उन खां अलावा नई ज़ाइलोकिन जेल मौजूदु आहे। नई का इमरजेंसी दवा आहे जेका असां हिन अधे खे जेको आहे सो जेको ज़हर पीआ आहे उनखे असां ॾियूं। हे अधु ज़हर पीआ हुआ, हाणे हिनखे मां छा ट्रीटमेंट ॾियां मूंखे ॿुधायो। हिन जा मालिक त मूंसां विढ़ंदा न।
हिंगोर जा हेल्थ सेंटर में दवाउन की खोट जो एतराफ़ हेल्थ सेंटर के मेडिकल ऑफिसर की वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में डॉक्टर इनामुल्ला मेमूर है तो अस्पताल में दवाऊं नाहन। जहर पीण सबब बेहोश थी वियल नौजवान तड़पी रहियो है पर घुरबल सामान ऐं दवाऊं नाहन। DHO ख़ैरपुर हुसैन अबड़ो डॉक्टर के अज इंक्वायरी लाइ तलब करे वरतो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठियूं बुलेटिन जे आगाज़ में अवांखे ॿुधायूं मलीर PS 88 ते थियल नंढी चूंड के हवाले से गैरहतमी ऐं गैर सरकारी नतीजा पधरा कया विया आहिनि। पीपल्स पार्टी उम्मीदवार यूसुफ बलोच 24,251 वोट खणी कामयाब थियो आहे। PS 88 जा गैरहतमी ऐं गैर सरकारी नतीजा अवांखे ॿुधायूं पिया, जिते पीपल्स पार्टी उम्मीदवार यूसुफ बलोच 24,251 वोट खणी कामयाब थियो आहे, जॾहिं त ॿियो उम्मीदवार सैयद काशिफ अली 6,090 वोट खणी सघियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, मलीर PS 88 ते गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा जेके पधरा कया विया आहिनि उन्हनि मूजिब पीपल्स पार्टी उम्मीदवार यूसुफ बलोच 24,251 वोट खणी कामयाब थियो आहे। PTI उम्मीदवार जान शेर जुणेजो 4,870 वोट खया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, TLP उम्मीदवार सैयद काशिफ अली 6,090 वोट खणी सघियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन त इन PS 88 ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी जी उम्मीदवार के कामयाबी हासिल थी आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब PP चेयरमैन पारां ॼाम नवाज़ अली ऐं मलीर में कामयाब थींदड़ पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में नंढी चूंड जा नतीजा सिलेक्टेड हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंडम आहे। PS 88 ऐं PS 43 ते थियल नंढी चूंड जा गैरहतमी ऐं गैर सरकारी नतीजा जेके पधरा थिया आहिनि उन्हनि मूजिब पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। PP चेयरमैन पारां ॼाम नवाज़ अली ऐं मलीर में कामयाब थींदड़ पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में नंढी चूंड जा नतीजा सिलेक्टेड हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंडम आहे। सांगड़ ऐं मलीर मां पीपल्स पार्टी जी कामयाबी समूरे पाकिस्तान जी अवाम जी फतेह आहे। नाज़रीन